डिस्ट्रिक्ट रिपोर्टर शफ़ीक जोखियो इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीम इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट मुतालबो कयो आहे त ठटे में इंसानी हक़नि जी भञकड़नि जी फ़ौरी नोटिस वरितो वञे, इंसानी हक़नि जे कारकुननि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। आलमी इंसानी हक़नि वारी तहरीक जेका सॼे दुनिया में थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ पंहिंजो मुस्बत आवाज़ उथारींदी आहे, उन सिंध जी तारीख़ी शहर ठटे में थींदड़ इंसानी हक़नि जी भञकड़नि ते गहरी गणतीअ जो इज़हार किया। तंज़ीम जे बानी ऐं सदर राना बिशारत अली ख़ान पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ठटे में औरतुनि ते तशद्दुद, क़त्ल ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी जो सख़्ती सां नोटिस वरितो वञे। सिंध जे इंसानी हक़नि वारे खाते हुकूमत सिंध पारां ठटे सजावल ज़िले में मुक़रर इंचार्ज ऐं इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट सिंध जो एज़ाज़ी कोऑर्डिनेटर इल्ताफ़ हुसैन तुनियो, जेको ठटे में इंसानी हक़नि जी सूरत हाल ते ख़ासि नज़र रखे थो, इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़िन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे रहियो आहे, पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहियो आहे, जंहिंजी तहफ़्फ़ुज़ हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। जिनेवा मां पंहिंजे जारी कयल हिकु बयान में राना बिशारत अली ख़ान वॾे वज़ीर IG सिंध पुलिस सेक्रेटरी होम सिंध हुकूमत जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इंसानी हक़नि जे कारकुननि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं उन अहम मसइले ते फ़ौरी कार्रवाई कई वञे।